अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद कासिम मल्ला। तव्हांजे साम्हूं ही ॾिसियो पिया MPA इमदाद किताबी तक UC मिसण जे UC सुल्तानाबाद जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल ॻोठ हाजी मोहम्मद फल जो ही स्कूल आहे। ॾिसो पिया ही ॿार जेके मासूम ॿार आहिनि जेके पट ते पढ़ी रहिया आहिनि ऐं उस्ताद पंहिंजी महिनत में लॻल आहे। उस्ताद ॿारनि खे पढ़ाए रहियो आहे जॾहिं त हिननि वटि स्कूल जी इमारत समेत का सहूलियत मौजूदु न आहे। इन हवाले सां असां कुझु पढ़ंदड़ ॿारनि खां पुछंदासीं। अचो तव्हांखे ॿुधायूं था त ही ॿार छा था चवणु चाहिनि। अचो बाबा, को ॿुधाईंदो, केरु ॻाल्हाईंदो? हा भले गॾु हलिया अचो। कहिड़ो क्लास पढ़ींदो? पंजो पढ़ींदो। छा मसइलो आहे हिते? असांजी स्कूल टुटी पई आहे। असां क्लास में वेंदा आहियूं, असांखे डपु थींदो आहे। असांजी बेटियूं टुटियूं पियूं आहिनि। असां सिरनि ते वेंदा आहियूं। अच्छा, ॿियो मसइलो? पाणी वग़ैरह? पाणी नलका बि आहिनि। अच्छा अच्छा, वेहण जे लाइ का शइ कान्हे? ठीकु आहे, ॿियो अचे। जी बाबा, तव्हां ॿुधायो। असांजी स्कूल सभा टुटी पई आहे। असां क्लास में वेंदा आहियूं त असांखे डपु थींदो, तंहिं करे ॿाहिरि वेंदा आहियूं। वेंदा आहियूं। अच्छा, ॿाहिरि तव्हांखे ठीक कोन थो लॻे? जाम थो लॻे। अच्छा, क्लास में छो नथा वियो त? टुटल आहे। डपु थो थिए? ठीकु, अच्छा तव्हां ॿुधायो। असांजी स्कूल टुटी पई आहे, असीं पट ते वेंदा आहियूं। हा, स्कूल वेंदा आहियूं त असांखे डपु थींदो आहे। अच्छा, डपु थो थिए। स्कूल किरे थो? ॿाहिरि वेंदा आहियूं, की लॻंदो आहे। तव्हां मां को आहे शागिर्द जेको मूंखे स्कूल जी बिल्डिंग ॾेखारे? हलिया हलो, सही, अचो अचो, गॾिजी अचो। हलो अॻियां थी हलो। ॿुधाईंदा, ॿुधाए पोइ वरी निशान ॾेई करे। हा ॿुधायो, ऐं इशारो करियो ऐं भरी लुट। अच्छा, ही दीवार भी टूटल है। अच्छा, सही। अंदर आने वाला, अंदर आलो। जी हाँ नाज़रीन, तव्हां ॾिसो पिया त ही गवर्नमेंट प्राइमरी स्कूल ॻोठ हाजी मोहम्मद फल जो आहे, जिन जी बिल्डिंग जी हालत ही आहे। ऐं मूंखे पाण ख़ौफ़ थी रहियो आहे, पता किरी न पवे त ॿार इन हालत में कीअं पढ़ी सघंदा। इन जो नोटिस DC साहब खे वठणु घुरिजे, MPA इमदाद किताबी खे वठणु घुरिजे। अच्छा, बिल्कुलु बोर्ड भी टुटल है, सॼी फिटिंग वग़ैरह हर शइ टुटी पई है। लाइट भी कोन्हे, बल्ब कोन्हे, बिल्कुलु। ऐं तव्हां ॾिसो था दरवाज़ा टुटल आहे। ही भी टुटल है। भागल सामान बिल्कुल अंदर पियल है। जी जी, वो अंदर उछले छॾियो पियो आहे। ही उस्ताद साहिब आहे जेको ख़ुदि ॿुधाए रहियो आहे। ऐं जेको फर्नीचर आहे बाक़ाइदा टुटल, जेको उहो बि अञा मौजूदु आहे, जेको टुटल हालत में इनमें पियल आहे स्कूल जे कमरे में। बिल्कुलु बिल्कुलु रहम जोगी हालत आहे इन स्कूल जी। DC साहब खे असां गुज़ारिश था करियूं, DC साहब फौरन इन ते नोटिस वठो। MPA इमदाद किताबी साहब, इन स्कूल जो नोटिस अची इन स्कूल जी नए सिर तमीर कराए, इनखे फर्नीचर समेत तमामु सहूलियतूं ॾिनियूं वञनि। असांजे शागिर्दनि जो इहो मुतालबो आहे। थैंक यू।